अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी में खुश आमदीद। दोस्तों तव्हांजा लख थोरा लख कुर्ब, तव्हां मूंखे सपोर्ट कयो था, मुंहिंजा वीडियो ॾिसो था। तव्हांजी महिरबानियुनि सां जीअं त मां तक़रीबन महीनो ॾेढ थियो आहे चैनल ठाहियो हुयो ऐं मुंहिंजा 200 सब्सक्राइबर जेके आहिनि कंप्लीट थी चुका आहिनि ऐं तव्हांजो आईंदा साथ रहियो ऐं तव्हांजी महिरबानियूं रहियूं। तव्हां सिंधी भाइरनि जूं अगरि साथ रहियो त इंशाअल्लाह मां क़रीब 1000 सब्सक्राइबर पूरा कंदुसि, तव्हांजो साथ रहियो त। तव्हां दोस्तनि जा लखो थरा ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां। तव्हां मुंहिंजा निंढड़ी मुंहिंजी महिनत आहे, मां एतिरो ख़ासि कम बि महिनत सां नथो कयां, पोइ बि तव्हां मूंखे साथ ॾियो था। ईअं ई इंशाअल्लाह तव्हां आईंदा मुंहिंजा वीडियो ॾिसंदा ऐं मूंखे सब्सक्राइब कंदा रहंदा ऐं हमेशह लाइ मुंहिंजे लाइ ईअं ई इंशाअल्लाह तव्हां मूंखे हमेशह साथ ॾींदव। ॿी तव्हां दोस्तनि खां इहा राय बि ज़रूरु वठंदुसि त मुंहिंजे चैनल ते कहिड़े क़िस्म जा वीडियो हुजणु खपनि, तव्हांखे कहिड़े क़िस्म जा वीडियो पसंदि आहिनि, मूं में का ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, मां उहे दुरुस्त कयां। तव्हां कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, छो जो तव्हां जॾहिं ॿुधाईंदव त मूंखे ग़लती जी ख़बर पवंदी, छो जो फ़िलहालु त मूंखे का बि अहिड़ी ख़ासि ख़बर न पवंदी, छो जो तव्हां ई ॿुधाए सघो था। त उमेदु आहे तव्हां दोस्त मूंखे सपोर्ट पूरो कंदा। तव्हां वधीक मूंखे इहा राय बि ज़रूरु ॾिजो। जंहिं बि दोस्त खे मूंखे व्हाट्सअप ते जेको आहे त राब्तो करिणो आहे त मां उहो नंबर बि पंहिंजो जेको आहे डिस्क्रिप्शन में ॾियां थो, त तव्हां उहो उन ते मां सां व्हाट्सअप ते बि राब्तो करे सघो था। सिंधी चैनल मां ठाहियो इन जे करे ई आहे त उर्दू चैनल काफ़ी आहिनि, छड़ो यूट्यूब ते ॾिसो उर्दू चैनल पिया आहिनि, त हीअ सिंधी सवलीअ में जीअं असांजा सिंधी भाइर आसानी सां सम्झी सघनि, उन्हनि जे लाइ मूं हीअ सिंधी ज़बान में चैनल ठाहियो आहे। उमेदु तव्हां सभिनी दोस्त मूंखे पंहिंजी राय सां ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।